अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में आके भलीकार मां है फराशा सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। ईरानी सिक्योरिटी चीफ अली लारेजानी जी शहादत जो पलांद इसराइल मथां शदीद हमला। ईरान तिल अबीब मथां मिसाइलन जो मींहुं वसाए छॾियो। बजणा मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। हमले में केतिरियूं गाॾियूं ऐं अहम फौजी इमारतूं तबाह। फौजी भर्ती मर्कज़ खे बि नुक़सान। ईरान जे सरकारी टीवी मूजिब तिल अबीब खे क्लस्टर वारो हेडर खणी वेंदड़ मिसाइलन सां निशानो बणाए वियो। पाकिस्तान इनकलाब दावा कई आहे त नए हमले में मिसाइल 100 खां वधीक हदफ़नि ते लॻा आहिनि। हमले में इसराइल में 200 खां वधीक माण्हू मारिजी बि विया आहिनि ऐं केतिराई ज़ख़्मी बि थिया आहिनि। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान खां अली लारेजानी जी शहादत जो सख़्त बदिलो वरितो वेंदो। ईरान जे क़ौमी सलामतीअ जो सरबराह अली लारेजानी इसराइल जे हमले में शहीद। ईरान तस्दीक़ करे छॾी। हमले में अली लारेजानी जे पुट ऐं मुआविन बि शहादत माणी। बैसिट फोरम जो कमांडर गुलाम रज़ा सुलेमानी बि इसराइल ऐं अमेरिका जे हमले में शहीद थी वियो। अली लारेजानी ईरान जे अहम सियासी शख़्सियतुनि में शामिल हुयो। अमरीकी सदर जो अली लारेजानी जी शहादत बात बयान साम्हूं अची वियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त असां टारगेट खां अॻिते वञी रहिया आहियूं। ईरान जी नेवी ऐं हवाई फ़ौज खे मुकमल तौर ख़तम करे छॾियो आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त जेकॾहिं ईरान मथां हमलो न कयूं हा त हू हिन वक़्त ताईं एटमी हथियार ठाहे चुको हुजे हा। पाकिस्तान ईरान ऐं अमेरिका विच में छिकताण घटाइण लाइ टियाकड़ीअ जी आछ करे छॾी। ईरान मथां हमले जी मज़म्मत। नाल जे मुल्कनि सां यकजहतीअ जो बेज़ार। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान ईरान ऐं अमेरिका विच में टियाकड़ीअ लाइ तयार आहे। पाकिस्तान अॻु बि तकरारनि जे हल लाइ कामयाबीअ सां टियाकड़ीअ जो किरदार अदा कयो हो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ वधीक चयो आहे त तालिबान तरफ़ां अस्पताल मथां बमबारीअ जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। पाक फ़ौज अफ़गानिस्तान में शहरी आबादीअ खे निशानो नाहे बणायो। दहशतगर्दी पखेड़ींदड़ कैंपुनि ते हमला कया विया आहिनि। अरब ऐं इस्लामी मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जो इजलास अॼु रियाज़ में थींदो। सऊदी अरब जे परॾेही वज़ारत मूजिबि इजलास में इलाक़ाई सिक्योरिटी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी ऐं इलाइक़े इस्तेहकाम खे हथी वठण ते गौर वीचार कयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात खिमण किरण जे वाक़े में नौजवान फौत। हैदराबाद, टंडो अलाहयार, दादू, लारकाणो, कंबर, ठारूशाह, मेहड़, पडीदन, गेरेलो, कमाल देरो ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। शहदादपुर वेझो कोठ सुल्तान कपरीअ में ज़मीन ते कमु कंदड़ पोरियतनि मथां खिमण किरी पई। 18 वरनि जो प्रेमचंद कोहली फौत, पीउ सख़्त ज़ख़्मी।